मेहरबान तुझी अखियुनि में छाहे लिकल, मेहरबान तुझी अखियुनि में छाहे लिकल, दंभ ॾींदा रहो पोइ बि प्यारा लॻो हो, दंभ ॾींदा रहो पोइ बि प्यारा लॻो। अस्सलाम वालेकुम, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? चाक चङा भला। आई होप त तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो, पंहिंजनि सॼणनि सां, पंहिंजे प्यारनि सां, पंहिंजे दिलि वारनि सां, पंहिंजे ओड़े पाड़नि सां, स्पेशली जनाब पंहिंजे घर वारनि सां। जिथे हुजो ख़ुशि हुजो, आबाद हुजो। मुंहिंजूं दुआऊं, मुंहिंजो प्यार, मुंहिंजी मोहबत हमेशह अव्हां सां गॾु हूंदी आहे। राति जा ही 2 कलाक, ऐं कोशिशि हूंदी आहे त हिन 2 कलाकनि में अव्हां सां मोहबत भरी कचहरी कजे, प्यार भरी कचहरी कजे ऐं ख़ुशियुनि भरी कचहरी कजे। इन करे त मां चवंदो आहियां बार बार त छा कजे, छा कजे, छा कजे, इहो ई कजे जेको मां तव्हांखे चवां पियो। सो हर तरफ़ मौसम ऐं फ्लड जी सूरत हाल लॻी पई आहे पूरे मुल्क में, पाकिस्तान में। सो अलाह साईं करम नवाज़ी करे असांजी सिंध धरतीअ मथां, छो त हींअर जेको सैलाब जो पाणी अची रहियो आहे सिंध में, जेको दाख़िल मतिलबु थी वियो आहे, त अलाह साईं उनखे ख़ैर ख़ैरियत सां हितां गुज़ारे, इहा ई दुआ आहे। ऐं तव्हां बि पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखो, स्पेशली जिथे जिथे तव्हांजे वेझो दरियाउ आहे त या दरिया जे कचे में जेके ॻोठ आहिनि, उन्हनि खे मां इहा ई गुज़ारिश कंदुमि त दरिया जी जेको जॻह आहे उनखां थोरो ॿाहिरि हलिया वञो, छो त दरिया जेको आहे उहो पंहिंजी जॻह कॾहिं न कॾहिं बि वापसि वठंदो आहे। जीअं हींअर तव्हां ॾिसो 40 साल 40-50 साल थी विया जेको रावी दरिया वहे ई कोन पियो, हुन में पाणी न हो, कुझु न हो, त हिननि सम्झो त कुझु दरिया हाणे पंहिंजो रस्तो मटायो आहे। पर ईअं न आहे, दरिया पंहिंजी जॻह पाण, छो त दरिया बादशाह खे चयो वेंदो आहे। स्पेशली सिंधू दरिया जी जेकॾहिं ॻाल्हि कजे त कोशिशि कयो जेकॾहिं दरिया जे आसपास तव्हांजा ॻोठ आहिनि या दरिया जे आसपास तव्हांजा शहर आहिनि, दरिया जे ॿेट जे अंदरि ठहियल आहिनि, त उन घर खे, उन ॻोठ खे, उन शहर खे कुझु ॾींहंनि जे लाइ छॾे वञो, छो त ॾाढी ख़तरनाक सूरत हाल थी वेंदी आहे जॾहिं घर ॿुॾंदा आहिनि, ॻोठ ॿुॾंदा आहिनि। त हींअर त माना ॾिसो न तव्हां, लाहौर जहिड़े शहर में चङा भला जेके करोड़पति अरबपति उन्हनि जा बेंगलो हूंदा, जेके पाण माना उन कचे वारी सूरत हाल में शामिलु थी विया, छो त दरिया जे अंदरि उहो ठहियल आहे। इन करे कोशिशि कंदा कयो त पंहिंजो अहिड़ी जॻह ते घर हुजे, अहिड़े सिलसिले में माण्हू जुड़ियल हुजे जंहिं सिलसिले खां दरिया परे परे ताईं न हुजे। त पंहिंजे आसपास वारनि माण्हुनि जो ख़्यालु रखो, पंहिंजे रिश्तेदारनि जो ख़्यालु रखो, ऐं कोशिशि इहा ई आहे, अलाह साईं खां इहा ई दुआ कंदा आहियूं त अलाह साईं असांजी धरतीअ ते कॾहिं अहिड़ो ॾुखियो वरी वक़्तु न आणिजे। त पाण हलूं था सुठे सुठे सूफ़ी कलाम जी तरफ़। पहिरियां सूफ़ी कलाम ई हलंदो आहे मुंहिंजे शो में। हिन कलाम खां पोइ तव्हांजूं लाइव कॉल्स हूंदियूं, तव्हांजूं कचहरियूं हूंदियूं। सो खोड़ सारियूं ॻाल्हियूं असां हिन शो में थींदियूं। मूंसां गॾु रहजो। बोले दिल दी तार अली अली अली, बोले अली अली, बोले दिल दी तार, बोले दिल दी तार, ते बोले मौला अली मौला अली मौला अली अली, पल विच लख लख वार अली अली, बोले अली अली, पल विच लख लख वार, हाय पल विच लख लख वार, ते बोले मौला अली मौला अली मौला अली अली, बोले दिल दी तार, बोले दिल दी तार। मैं जदों पूणियां वटदी पंज तन नू सामने रखदी अली अली, बोले अली अली, मैं जदों पूणियां वटदी पंज तन नू सामने रखदी, मैं लेके ना मौला दा अल्लाहू दा चरखड़ा कतदी, अल्लाहू दा चरखड़ा कतदी, चरखे दी चणकार अली अली अली, बोले अली अली,
चरखे दी झणकार है चरखे दी झणकार ते बोले मौला अली मौला अली मौला अली अली बोले दिल दी तार बोले दिल दी तार सब गुलजार वीराने शम्मा पंछी परवाने अली अली बोले अली अली है सब गुलजार वीराने शम्मा पंछी परवाने तूफान दरिया ते समंदर सब अली दे मस्त दीवाने सब अली दे मस्त दीवाने हर शय दी गुफ्तार अली अली बोले अली अली हर शय दी गुफ्तार है हर शय दी गुफ्तार ते बोले मौला अली मौला अली मौला अली अली बोले दिल दी तार बोले दिल दी तार मेरा मान तरान अलिए हक दी पहचान अलिए अली 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 बोले अली अली मेरा मान तरान अलिए हक दी पहचान अलिए मेरी जिंदगी मेरी बंदगी मेरा दीन ईमान अलिए मेरा दीन ईमान अलिए सामा दी रफ्तार अली अली बोले अली अली सामा दी रफ्तार है सामा दी रफ्तार ते बोले मौला अली मौला अली मौला अली अली बोले दिल दी तार है बोले दिल दी तार ते बोले मौला अली मौला अली मौला अली अली बोले दिल दी तार बोले दिल दीता बोले दिल दीता बोले दिल दीता वेलकम जी खुश आमदीद भली कार अवां सभी सजणनि खे दिल जी गहराइयुनि सां प्रोग्राम लाइव विथ राजा में भली कार था चऊं ऐं टेलीफोन नंबर स्क्रीन ते मौजूदु आहे 02135 144 ईअं को नंबर आहे मूंखे यादि न आहे तो हिन नंबर खे तव्हां डायल कयो ऐं प्रोग्राम में शामिलु थी वञो राजा में मुंहिंजो पेज आहे फेसबुक ते तव्हां हुनखे जॉइन करे हुन ते में बि मैसेज करे सघो था सो अवां जो प्यार अवां जूं मोहबतूं हिन प्रोग्राम में हूंदियूं शामिलु राति जो ख़ूबसूरत पहर ऐं अॼु जो पहिरियों कॉलर ॾिसूं था त केरु आहे असां हिन शो में जी अस्सलाम वालेकुम जी केरु पियो ॻाल्हाए शबाना किथां जहांगीर रोड कराची कहिड़ा हाल आहिनि शबाना ठीकु आहियो मां ठीकु आहियां अल्हम्दुलिल्लाह तव्हांजी दुआउनि सां तव्हांजे साम्हूं वेठो आहियां छा ख़बरचार छा ज़िंदगीअ जो हाल छा मौसम जो हाल छा वक़्त जो हाल सभु सेट आहे चलो गुड गुड ख़ुशि हुजो भली कार था चऊं तव्हांखे प्रोग्राम में ऐं बरसातूं ॾाढो टिॼारनि पियूं फ्लड ॾाढो टिॼारे पियो त तव्हांखे छा थो लॻे छा थींदो चलो गुड तव्हां अॼु छा था ॿुधायो असांखे पंहिंजे आवाज़ अंदाज़ में फिलहाल त कुझु न परेशानी तबियत सही कोन्हे सलाम दुआ करण लाइ ज़ोया खे छा थियो आहे बुखार ई नथो टुटे 103 104 पोइ ॾेखारियोसि कंहिं डॉक्टर खे ॾेखारियो आहे जी जी डॉक्टर चयो कि हिनखे एडमिट करियो पोइ अलाह ख़ैर कंदो एडमिट करायो सही थी वेंदी इंशाल्लाह जी जी कराईंदासीं अलाह साईं सिहत ॾींदो ज़ोया अलाह मां
आमीन। थैंक यू। मैं ताके सलाम दुआ करण ला फोन पे। महिरबानी महिरबानी महिरबानी, थैंक यू। छा कजे थैंक यू जी। अवां महफ़िल में यादि करण जे लाइ, सलाम दुआ करण जे लाइ असांखे यादि कंदा आहियो, सुठो लॻंदो आहे। सो ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सदा सलामत हुजो ऐं पंहिंजी फैमिली सां गॾु हुजो। ऐं स्पेशली मां हमेशह इहो चवंदो आहियां त जॾहिं बि ज़िंदगीअ में कंहिंखे यादि करिणो आहे या कंहिंखे चवंदा आहिनि न त कंहिंखे ज़िंदगीअ में जीआरणो आहे त हुन जूं यादूं हुन सां गॾु खणी घुमंदा कयो। सो पुराणियूं सुठियूं यादूं हूंदियूं आहिनि ज़िंदगीअ में, बचपन जूं यादूं हूंदियूं आहिनि, माण्हू जॾहिं जवान थींदो आहे त हुन जूं यादूं हूंदियूं आहिनि ऐं ओवरऑल पूरी ज़िंदगी यादुनि सां भरियल आहे, पर सुठियूं यादुनि खे यादि रखंदा कयो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, या अली मदद। मौला अली मदद। खोसो साहब कहिड़ा हाल आहिनि? खैर लॻो पियो आहे, जियूं पिया कराची में तदड़ी तदड़ी हवा लॻे पई, कुझु न थींदा बेटा। वाह 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 वाह। छा खाधो अथई अॼु मानीअ में? जी मानी में छा खाधई अॼु? मानी में चावल खाधमि, मुबारक ॾियईं तो नंढड़ी ॼाई आहे बेटा। माशाल्लाह, तोखे नंढड़ी ॼाई आहे? हा हा, हाणे त इहा 7 ॾींहं थिया आहिनि बेटा। चलो मुबारक मुबारक। छा नालो रखियो अथई नंढड़ीअ जो? नालो रखियमि काइनात बेटा। माशाल्लाह माशाल्लाह, चलो वेरी गुड भाई, ज़बरदस्त ज़बरदस्त ज़बरदस्त। ॿियो ख़ुशि आहे? हाणे ईंदमि अधी खे बचे वेंदमि तो तुंहिंजे शो में बेटा। अदी खे या असांजी भाॼाई खे? ॿिन्हनि खे उन ॾींहुं मां शो में चवां पियो हमरा खे, मुंहिंजो भाई इहो भाभी जे बारे में चई, हा भाभी, उहो बि भाभी भाभी पियो चए। सो अदा ख़ुशि हुजो भले। फैमिली समेत ईंदा आहियूं बेटा। उहा चलो गुड गुड। ॿियो अंसार ख़ैर आहे? खैर लॻो पियो आहे, जीअं पिया तूं पंहिंजा हवाले। कलाम ॿुधा को भलो को कलाम ॿुधा। हा, जिते दिल जी दौलत जाम हुजे ऐं इश्क करण सरियाम हुजे, हलिया त हलऊं अहिड़े देस ते, हलिया त हलऊं अहिड़े देस ते, प्यार ते पारा पाबंद आहिनि आहियूं हिते आधार में, दीवाननि खे कुवत न आहे जीअण जो संसार में, दड़का था मिलनि दीवाननि खे। वाह वाह, दड़का था मिलनि दीवाननि खे। वाह सी वाह वाह। ओके ओके, खुदा हाफ़िज़। महिरबानी। अंसार खोसो वाह सां गॾु गॾु हो, नंढड़ी ॼाई अथसि ऐं माशाल्लाह नंढड़ी नालो वरी काइनात रखियो अथई। सो मुबारक हुजनि अंसार, खोड़ सारियूं था नंढड़ी धीउ जूं, ऐं अॼु खां वठी तुंहिंजा नसीब ऐं भाग वरी अलॻि ई हूंदा हिन दुनिया में। सो मोहबतूं प्यार ख़ुशियूं ऐं ख़ुशियुनि जे इज़हार में, ख़ुशियुनि जे अहसास में अवां सभु राति जे हिन पहर में गॾु आहियो मूंसां सिंध टीवी जे हिन प्रोग्राम लाइव विथ राजा में। ऐं हिन लाइव विथ राजा में लाइवली कचहरी थींदी आहे, लाइवली ॻाल्हियूं थींदियूं आहिनि, लाइवली कोशिशि कंदा आहियूं त असां हिक ॿिए खे पंहिंजे ज़िंदगीअ जो हाल ॿुधाए सघूं। त मां बि कोशिशि कंदो आहियां तव्हांखे पंहिंजी ज़िंदगीअ जो हाल ॿुधायां, पर छा कजे, ॿुधाइण वारा हिते घणा हूंदा आहिनि, असां ॿुधण वारा हूंदा आहियूं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। केरु आहे साईं? सालिम खान नेगू। केरु? निहाल खान नेगू। निहाल खान? जी साईं। कहिड़ा हाल आहिनि निहाल खान? किथां थो ॻाल्हाईं? साईं मां वर्कशॉप रहंदो आहियां ज़िलो ठंगर। ठटे में? जी साईं। चलो भली कार था चऊं। शो ॾिसी पियो हींअर? जी साईं। शो ॾिसी पियो? शो जी साईं न ॾिसां पियो। कीअं लॻंदो आहे तोखे मुंहिंजो हीउ शो? साईं शो ॾाढो पसंदीदा आयो आहे। छा पसंदि ईंदो अथई हिन में? साईं हिकिड़ो कलाम ऐं न ॿुधरा जो। पंहिंजो ख़्यालु रखिजांइ, तोखे हाज़ुर ॿुधाइण रखो कलाम। शाबाश, ख़्यालु रखाई हा। चलो दादा दोस्त असां सां गॾु गॾु ठटे मां। सो छा कजे छा कजे छा कजे, हो गानो ॿुधो आहे तव्हांखे? तव्हां हो सभु मूं वटि दिलि विंदराइनि था, पंहिंजा पंहिंजा ॿोल सुणाइनि था, तिन इश्क संदे आशूरनि जी कंहिंसां ॻाल्हि कयां, कंहिंखे दाह ॾियां। त पाण ॻाल्हियूं ॿुधंदासीं, ॻाल्हाईंदासीं को घटि ऐं माण्हुनि खां घटि पंहिंजा हाल ॾींदासीं, तव्हां माण्हू हाल पुछंदासीं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अरे मियां मुख्तियार रुस्तवाणी, ख़ुशि आहीं? साईं अल्लाह जा एहसान आहिनि, तव्हांजी दुआऊं आहिनि, तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो? मां ठीकु ठाक चाक चङो भलो भला। ॾेयाल वाल काछे वारे पासे दरिया कचो बचो त कोन थो लॻे? पाणी वाणी त नथो अचे? न साईं, काछो मथे आहे तमामु, दरिया खां परे आहे। परे आहे त अॻ में कीअं आई हुई बोध? इहा बोध आई हुई 2022 वारी बोध आई हुई न, उहा बारिश हुई न घणा, बारिशुनि जे करे आई त दरिया खे कट बट त लॻो न? खैरपुर वारो?
हाँ खैरपुर वारो आयो हुयो बलूचिस्तान जो जेको हुयो न हमाल डंड उहो टुटियो हो उन्ही खां पोइ पाणी हेठि आयो हुयो जोही त मुंहिंजे ख़्याल सां बची वियो हाँ जोही खे बचायो होसीं रिंग बंदि ॾेई ऐं वाही पांदी ॿुॾी वियो न न भाई बंदि रखियल आहे त ॿुधो कोन उहे बि बचाव थी वियो चलो अलाह साईं तव्हां ॾे बि ख़ैरु करे था अलाह साईं रहम करे तव्हांजी तरफ़ बि सो ख़ुशि जो भली कार था चऊं शो ॾिसो पिया न पिया ॾिसो साईं बिल्कुलु ॾिसो पिया शो तव्हां ऊन्हारे में बि इहो वास्कोटी पायो वेठा आहियो हा वास्कोटी मौसम जे हिसाब सां न हूंदी आहे वास्कोटी हाँ ही शो जे लाइ आहे हा ही शो माना हू कंट्रास्ट करण जे लाइ शलवार कमीज़ इहो ई न त वरी मथां कंट्रास्ट लाज़मी आहे हाँ लाज़मी बिल्कुलु केतिरो माना केतिरो जहिड़ो हूंदुमि मां तोखे सेखारींदुसि सम्झाईंदुसि वाह मुख़्तियार वाह ॿुधाए को कलाम शलाम ॿुधाए का शाइरी ॿुधाए दुनिया ॾाढी साड़ोली कान ॾिसण मुदे नेण न खण मुदे नेण न खण ॾिस बि न मुदे खिल बि न मूंसां भुलिजी कॾहिं मिल बि न मूंसां पंहिंजो थिय सजण मुदे नेण न खण निंड फिटी ऐं तन तड़ते थियो हिन दुनिया में कुझु न वणे ॾियो एॾो बेत न वण मुदे नेण न खण वाह साईं वाह दुनिया ॾाढी साड़ोली अथई त तूं बि हाणे मुदे नेण न खण रख फोन महिरबानी मुख़्तियार उस्तमाणी भई असां सां गॾु थैंक यू वेरी मच मुख़्तियार वाही पांदी काछे वारनि जी निमाइती कंदो आहे मुख़्तियार उस्तमाणी जॾहिं बि ईंदो आहे सो थैंक यू अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे आबाद हुजो असांजो प्यारु असांजी मोहबतूं ईअं ई तव्हां सां गॾु हूंदियूं ऐं राति जो ई पहर आहे हिन पहर में कोशिशि इहा ई हूंदी आहे त कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं कुझु अहिड़ा गीत कुझु अहिड़ा गाना कुझु अहिड़ियूं शाइरियूं कुझु अहिड़ियूं मस्तियूं हिन महफ़िल में रखजनि जेके अव्हां ताईं मुर्कूं ज़रूरु पहुचाइनि अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम कहिड़ा साईं गुलाम नबी तगड़ किथां टैक्सला तव्हांखे भली कार था चऊं दिलि जी गहरायुनि सां ख़ुशि हुजो न महिरबानी शो ॾिसंदा आहियो या ईअं रिमोट सां चेंज कयो पिया मां पाण ॻाल्हायां पियो तव्हां सां मां ख़ुशि आहियां तव्हां ख़ुशि आहियो ख़ैरु मुंहिंजी जेका पैदाइश आहे उहा कंडियारे शहर जी आहे ऐं हा कंडियारे जी आहे पोइ वरी असां नौशहरे में शिफ्ट थी आयासीं नौशहरे में रहियासीं मैट्रिक मूं नौशहरे में कई आहे उन खां पोइ वरी हैदराबाद शिफ्ट थी आया आहियूं हैदराबाद वरी कुझु साल ज़िंदगी आहे गुज़ारियासीं यूनिवर्सिटी ताईं उन खां पोइ कराची हा तव्हां किथां जा आहियो हा पोइ असां बि कंडियारे जा आहियूं न मां मास्टर अब्दुल जलील मेमणो जो पोटो आहियां हा ॿुधो अथव नालो हुनजो कॾहिं साईं अब्दुल जलील मेमण साहिबु मास्टर अब्दुल जलील हा उस्ताद हुयो हा अच्छा चलो चलो तव्हां टैक्सला में छा कंदा आहियो हींअर घर किथे आहे हींअर किथां पिया ॻाल्हायो कहिड़े शहर मां किथे सॉरी टैक्सला जे भरिसां वाह कैंट आहे अच्छा माशाल्लाह चलो महिरबानी को कलाम ॿुधायो साईं पंहिंजे दौर जो पंहिंजे हा उन वक़्त जो जंहिं वक़्त में तव्हां ज़िंदगी गुज़ारी मज़े वारी कॾहिं बाबा पोड़ो कॾहिं केरु माण्हू न थींदो आहे ॿुधाए
हाणे मूंखे यादि कोन पए उस्ताद लफ़्ज़ आहिनि ॿुधायो हा ॿुधायो जी न न ॿुधायो साईं तव्हांखे कंहिं चयो हा बेस्तुर आयो ॿुधायो अलाह तव्हांखे लिखी ॾे तव्हांखे बि अलाह नेकी ॾे ॿुधायो हाणे वाकई रिटायर थी विया हो साईं बसि इहे ई यादूं आहिनि ज़िंदगी हाणे तव्हां यादि कयो वरी नेक्स्ट प्रोग्राम सुभाणे ज़रूरु ॿुधाइजो छा कजे थैंक यू वेरी मच अवां शो में शामिलु थिया भई ऐं साईं जीअं चयो त 25 साल थिया आहिनि रिटायरमेंट खे त ईअं ई असां जेको आहे सो हिन ज़िंदगीअ मां बि रिटायर थी वेंदा आहियूं कॾहिं कॾहिं त अलाह साईं हर माण्हू खे सिहत वारो रखे ऐं अहिड़ो हिकिड़ो ख़ूबसूरत गीत आहे प्यारो आवाज़ु प्यारो अंदाज़ आहे शमन मिरालीअ जो हीअ असीं ज़िंदगी ईअं गुज़री वई ख़्वाब हुया हवा का ख़बर न पई
चाह गई थोरो बेसाह गई ओखरी किए वई का खबर ही न पई यह हसी जिंदगी। वेलकम जी, खुशामदीद, भलीकार अगेन अवां सभिनी सॼणनि खे दिलि जी गहराइयुनि सां महफ़िल में भलीकार। छो त हा मां तुंहिंजे बिना कुझु बि न आहियां ऐं तव्हां खां बग़ैर वाक़ई हीउ शो कुझु बि न आहे। तव्हां आहियो त हीउ शो आहे, न आहियो त शो बंदि आहे। त ॾाढो ज़बरदस्त गीत आहे इहो, हा मां तुंहिंजे बिना कुझु बि न आहियां। कॾहिं कॾहिं गुनगुनाईंदो बि आहियां पंहिंजे मुंहं सां, पर इहा हक़ीक़त आहे त कोई न कोई माण्हू आहे कंहिंजे बिना ज़रूरु कुझु न हूंदो आहे। कोई न कोई अहिड़ो माण्हू हूंदो आहे उन जी ज़िंदगी में जंहिंखां बग़ैर हू कुझु बि न हूंदो आहे। ईअं ई असांजी ज़िंदगी में बि खोड़ सारा माण्हू हूंदा। वठूं था हिकिड़ी कॉल जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम राजा भाई याद मदद जी अब्दुर्रहमान चावरा, मौला अली मदद, ख़ुशि आहियो? चाक चङा भला? दुआ या अल्लाह या इंसान मालिक जा करम लख ता खुश आयो तबी सही सब सेट A1 फर्स्ट क्लास। मौला तव्हांखे आबाद रखंदो। महिरबानी तव्हांजी कैमरा वारी टीम सिंध टीवी न्यूज़। महिरबानी महिरबानी। तूं ॾे हल वाले ॾेई भला, ॿोॾ ॿोॾ त न आहे तो वारे इलाइक़े में? बस हाल फिलहाल त खतरो फिलहाल न आहे, पर टीवी वारा ॿुधाइनि था KTN कशिश में ॿुधाइनि था KTN न्यूज़ में त बलूचिस्तान खे खतरो आहे, उसामोज खे और सोबतपुर रोजान खे खतरो आहे। पोइ अलाह जी ॻाल्हि आहे। चलो सही आहे, अल्लाह अल्लाह ख़ैर कंदो। थैंक यू अदा, थैंक यू थैंक यू, ॿियो ख़ैर आहे? महिरबानी 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 महिरबानी। अब्दुर्रहमान चावरो साईं ख़ालिद शाह साहब जो जिगरी यार, जिगरी दोस्त, जेके छा चइजे, कुझु नथो चई सघिजे। सवेल मोहबतूं प्यार ख़ुशियूं ऐं ख़ुशियुनि जे अहसास में सभु आहियो शामिलु। ऐं राति थिए थी त सूर जागनि था, ऐं जॾहिं कॾहिं कॾहिं राति जो ई सूरनि जो इलाजु करिणो पवंदो आहे। राति जो ई असांखे पंहिंजे उन्हनि माण्हुनि खे, उन्हनि मोहबतुनि खे यादि करिणो पवंदो आहे जेके आयल सूरनि खे असांजी ज़िंदगीअ मां टारींदियूं आहिनि। सो उहो वक़्तु कॾहिं बि न विसाईंदा कयो जंहिं वक़्त में तव्हां सुठा लम्हा ॾिठा हुजनि पंहिंजी लाइफ जा, उहे कॾहिं बि न विसारींदा कयो। सो छा कजे छा कजे, कॾहिं कॾहिं इमेजिन कंदो आहियां मां त कहिड़ा अहिड़ा सुठा वक़्त असांजी मुंहिंजी ज़िंदगीअ में आया। बिल्कुलु इहे ई सभु सुठा वक़्त आहिनि त अञा ताईं पाण गॾु आहियूं। राति जे इन वक़्तु कचहरी कयूं पिया हवाउनि जे ज़ोर ते। अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम राजा भाई। केरु पियो ॻाल्हाए? सलमा बलोच फ्रॉम कोटा। सलमा बलोच फ्रॉम कोटा। कहिड़ा हाल आहिनि सलमा? तव्हां ॿुधायो? मां बिल्कुलु ठीकु आहियां, तव्हांजे साम्हूं वेठो आहियां। छा हाल आहे सलमा जो? सलमा जे शहर कोयटा जो कीअं मौसम? ज़बरदस्त आहे। ज़बरदस्त आहे माशाल्लाह। तव्हांजे दिलि जो मौसम कीअं आहे? दिलि जो मौसम बसि ॾिसो था, जाॾे काॾे सैलाब आहिनि, जाॾे काॾे ॿोॾ आहे, सैलाब आहे, इन करे दिलि जो मौसम थोरो मज़े में न आहे। बसि इनजी करे दिलि उदास आहे तमामु घणी। अलाह साईं ख़ैरु कंदो। ईअं ई बसि तव्हां जहिड़ियूं दिलियूं हुजणु खपनि जंहिंखे अहसासु हुजे कंहिं ग़रीब जो, कंहिं माण्हूअ जो। सुठी ॻाल्हि आहे इहा। सो अॼुकल्ह जे दौर में न अहसासु करण ई हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे, वॾी नेमत आहे। चङो ॿुधाए भला को गानो शानो ॿुधाए, कोयटा वारनि जी ख़बर पए त कोयटा में भई सुरीला माण्हू वेठा आहिनि। छो अहिड़ो छा थियो अॼु? अलाह साईं रहम कंदो, इहो वक़्तु बि गुज़ारे वेंदासीं। बसि बसि दुआउनि में यादि रखिजो। ठीकु आहे? महिरबानी। अदी सलमा फ्रॉम कोयटा सफ़ा ईअं माना ईअं परेशान लॻी पई। अलाह साईं ख़ैरु कंदो, अलाह साईं रहम कंदो। ऐं परेशानी वारी ॻाल्हि त आहे। असां कॾहिं कॾहिं असां मस्ती कंदा आहियूं, मज़ाक़ कंदा आहियूं। दरिया में चाढ़ हूंदो आहे, दरिया ते वञी दरिया जे पाणी खे ॾिसंदा आहियूं। समुंड ते तूफ़ान ईंदो आहे, सुनामी ईंदी आहे या का अहिड़ो ईंदो आहे त समुंड खे ॾिसंदा आहियूं त उते छा थियणो आहे। सो पंहिंजो केयर कयो, पंहिंजो ख़्यालु रखो। ऐं जेकॾहिं तव्हांखे ख़बर आहे त तव्हांजे उन इलाइक़े मां, तव्हांजे उन जॻह वटां दरिया जो पाणी अची सघे थो, सैलाब जो पाणी अची सघे थो, त पोइ देरि न कयो, उतां शिफ्ट थी कोशिशि कयो की अहिड़ी जॻह ते अचो जिथे तव्हांजी ज़िंदगीअ जो, तव्हांजी चवंदा आहिनि न त ज़िंदगी जी हू चवंदा आहिनि त इंश्योरेंस थी वञे, अहिड़ी जॻह ते अची वञो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। राजा भाई कीअं आहियो? ठीकु आहियो? मां बिल्कुलु ठीकु आहियां। केरु पियो ॻाल्हाए? जी मां रुखसाना बलोच पई ॻाल्हायां, जामशोरो पावर हाउस खां। रुखसाना बलोच फ्रॉम जामशोरो। कहिड़ा हाल आहिनि रुखसाना? ठीकु आहियो? चाक चिकनियूं भलियूं?
जी जी अदा असां ठीक आहियूं तव्हां ॿुधायो कीअं आहियो? ठीकु भलीकार भलीकार तव्हांखे भलीकार था चऊं दिलि जी गहराइयुनि सां मां बिल्कुलु ठीकु आहियां तव्हांजी दुआउनि सां तव्हांजे साम्हूं ई वेठो आहियां छा कंदी आहे रुखसाना? मां अदा MBA करे वेठी आहियां। MBA करे वेठी आहे MBA करे वेहबो थोरी आहे को नौकिरी कबी आहे बैंक में एक्चुअली मुंहिंजे नौजवान ब्रदर जी डेथ थी वई त पोइ उन खां पोइ बसि घर में अमी सां गॾु हूंदा आहियूं। अरे अल्लाह साईं उन्हनि जी मग़फ़िरत करे तव्हांखे सब्र जे ऐं छा कजे कुझु नथो चई सघिजे ज़िंदगीअ खे कॾहिं फुल स्टॉप लॻंदो इहा असांखे ख़बर ई न आहे। शकीयत आहे उहो तव्हां सां हुनजी तस्वीरूं बि आहिनि ऐं तव्हांखे माशाल्लाह इलाही माना हैदराबाद में अचणु वञणु ॻाल्हाइणु करणु हूंदो हुयो। तव्हांजे भाउ जो नालो छा आहे? अली बलोच। अली बलोच छा कंदा हुया? मुंहिंजो भाउ वापडा में जॉब कंदो हुयो KPK में पर 2 हफ़्ता हुते हूंदो हिते माना 2 हफ़्ता हिते हूंदो। मूंसां गॾु किथे अथसि तस्वीरूं? तव्हां सां हैदराबाद में मिलियो आहे फेसबुक ते नंबर वग़ैरह तस्वीरूं वग़ैरह अथसि। अच्छा माशाल्लाह माशाल्लाह बसि अल्लाह मूंखे ख़बर न आहे मूंखे यादि नथो अचे पियो पर अल्लाह साईं उन्हनि जी मग़फ़िरत करे अल्लाह साईं तव्हांखे बि सभु ॾिए। छा थियो भाउ खे अहिड़ो छा थियो? एक्चुअली असां 5 भेणियूं हिकिड़ो ई भाउ हुयो त हू KPK वारनि पठाणनि माना उन्हनि जे बावर्ची महीनो पहिरीं हुनजी डेथ थी वई पोइ उनखे पूरो महीनो थियो त मुंहिंजे भाउ खे माना मुंहिंजे भाउ जी डेथ थी वई चई निमाज़ जे लाइ उथियो त वुज़ू करण लाइ उथियो त हुनखे हार्ट अटैक थी वियो। अरे पोयां असांजो को केरु हुयो ई कोन त केरु जांच करे छा करे पोइ बसि हिते दुनिया पहुची वई ऐं बसि राजा भाई असां एॾो मंज़र हुयो बि हिकिड़ो ई असांजो दीन दुनिया में सिकी लधो भाउ। बसि अदी मां चयमि न त ज़िंदगीअ जी गाॾी किथे बीह सघे थी ऐं तव्हां टेंशन न खणो तव्हांजो हीउ भाउ बि वेठो आहे तव्हां सां गॾु कॾहिं कंहिं शइ कंहिंजी नीड हुजे त तव्हां सम्झो अम्मा खे बि चइजो तुंहिंजो पुटु वेठो आहे टेंशन न खणे। राजा भाउ अम्मा जे लाइ दुआ कयो अलाह साईं हुनखे हयाती ॾे छो बचे जे लाइ जहिड़ी चरी लॻी पई आहे। बसि अल्लाह साईं हुनखे सब्र ॾिए अल्लाह साईं हुनजे सूर खे थोरो सब्र ॾिए। हैदराबाद में जेको रमज़ान ट्रांसमिशन कंदा आहियो उन में असांखे घुराइजो। हैदराबाद में कोन कंदो आहियां मां हाणे कराची हूंदो आहियां हैदराबाद मां छॾे चुको आहियां काफ़ी साल थी विया आहिनि। उहो असांखे ख़बर आहे पर हाणे असां हैदराबाद जामशोर पावर हाउस में आहियूं त हलो हैदराबाद में कंहिं दोस्त खे चवंदासीं उते 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 चैनल ते चई छॾींदासीं त उते तव्हां हलिया वञिजो ठीकु आहे। ओके महिरबानी अदी महिरबानी अदी रुखसाना फ्राम पावर हाउस जामशोरो भई हा बसि छा कजे अदी इहा ई ज़िंदगी आहे। तव्हांजो नौजवान भाउ तव्हां खां जेकॾहिं विछड़ी वियो आहे एक्सीडेंटली विछड़ी वियो आहे त ॾाढे अफ़सोस जी ॻाल्हि आहे। सो अल्लाह साईं तव्हांखे सब्र ॾिए। पाण हलूं था हिकिड़े सुठे गीत जी तरफ़ प्यारो आवाज़ु प्यारो अंदाज़ आहे तुंहिंजे कूड़नि वाइदनि ते एतबार कयमि छो प्यार कयमि इंजॉय।
वेलकम जी अगेन, खुश आमदीद, भलीकार। अवां सभी सजनन के दिल जी गहराइयुनि सां प्रोग्राम लाइव विथ राजा में वेलकम एंड भलीकार अगेन एंड अगेन। अवां जो प्यार, अवां जो मोहब्बतूं, अवां जो ख़ुशियूं ऐं अवां जो ख़ुशियुनि जा अहसास हूंदा आहिनि हिन प्रोग्राम में। छो त तव्हां जूं लाइव कॉल्स हूंदियूं आहिनि, तव्हां जूं आवाज़ूं हूंदियूं आहिनि, तव्हां जूं यादूं हूंदियूं आहिनि, तव्हां जा दर्द, तव्हां जूं ख़ुशियूं ऐं तव्हां जा सुर हूंदा आहिनि। छो त तव्हां जॾहिं बि ईंदा आहियो त को न को सुठो सुठो गानो मां तव्हां खां ॿुधंदो आहियां। त भले तव्हां बि करे सघो था कॉल। वठूं था हिकिड़ी कॉल जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम साईं मुंहिंजा खैर मसला ए चाचा ख़ुशि आहियां, चाक चङो भलो। अल्हम्दुलिल्लाह तव्हां जो रहियो ॾे हाल वाल ठटे जो छा हाल आहे? ठटे जे कचे जो छा हाल आहे? ठटे जो कचे न जो लोगो बि अची त मथे असांखे पाणी जो मोकिली त असांखे परवाह ई कोन्हे। हा दरिया ते चकर हयो, दरिया ते दरिया ठटे खे वेझो आहे पर अञा फिलहाल खतरो असां पासे कोन्हे हेॾा आहे। हा बसि अलाह साईं ख़ैरु कंदो, अलाह साईं रहम कंदो। ऐं तव्हां ख़ुशि आहियो, चाक चङा भला? जी जी दुआ अल्हम्दुलिल्लाह शुक्र। ख़ुशि हुजो, आबाद हुजो। तव्हां बि सॼी ज़िंदगी गुज़ारी आहे माशाल्लाह। त ठटे वारे पासे त ॿोॾि कान आई आहे न कॾहिं? ठटे में 1956 में ॿोॾि आई आहे। 56 में? हा मुंहिंजी डेट ऑफ बर्थ है। अच्छा 57 वो बाबा ॻाल्हि कंदो 56 में ॿोॾि आई त ठटो थाणो अंदरि शहर में हेठि त ठटो खॾो हूंदो पहुची ॿिए जे वसीले असीं चढ़ी मोकिली आयासीं। तंहिंखां पोइ दरिया वरी रुख मोड़े वियो। हा 56 खां पोइ 56 खां पोइ माना हाणे तव्हां ठटो बंदर खां पोइ। हा ईअं ई आहे, ईअं ई आहे, ईअं ई आहे, बिल्कुलु बिल्कुलु। सामन जी तुर्गन जी उगणी हुते हुकूमत हूंदी त इहो जेको हुते हो ठटो नंगर नंगर बि चवंदो नंगर ई जिते लंगर अंदाज़ जहाज वग़ैरह नंगर चवंदा आहिनि नंगर ठटो। चलो ज़बरदस्त ज़बरदस्त। तव्हां माशाल्लाह एतिरा पुराणा माण्हू। ठटे जो नालो ठटो छो आहे? ठटे जो पहिरीं नालो नंगर। नंगर लंगर जंहिंखे चवंदा आहिनि जहाज लॻंदा आहिनि गाॾी जो हंधु हूंदो न सिंध जो। हा त उनजे करे इहो हुते लंगर पोइ लंगर खे फेरे करे छॾियो नंगर। नंगर पोइ हुन हेड क्वार्टर वरी थियो मकली। मकली वरी माई मकली नाले सां को बहार बि आहे। हा त उहो पंहिंजे मथां साण कुझु कोन थी छॾे इहो कुबो वग़ैरह नथी साण छॾे पर उहो मकली नाले सां आहे। उहा चवंदो वेंदी हुई मके मदीने में खीर विकिणणु पीअणु। माना सुबुह निकिरंदी शाम वरी मोटी ईंदी। पोइ माण्हू हुनखे ॾिसंदा हुते ऐं पोइ वरी अचरे तो पंहिंजे वापसी पुछा कंदे कल्ह असां हुन हुते ॾिठो त हू बि करामत वारी हुई माई मकली नाले सां मशहूरु आहे न दरगाह हिते। अच्छा इन जे करे मकली जो नालो वरी मकली थी वियो। चलो ज़बरदस्त। ठटवी वरी मोहम्मद आसिम मोहम्मद आसिम ठटवी जे करे ठटो थी वियो। इन करे ठटो थी वियो। अच्छा अच्छा अच्छा। हा उहो दरगाह मकली जे मथे ठटे मकली में 2.5 किलोमीटर 3 किलोमीटर। अच्छा अच्छा पर हुयो हाणे मिली विया आहिनि ॿई शहर। हाणे ॿई शहर मिली विया आहिनि। विच में किलोमीटर ॾेढ आबादी हुई पोइ हाणे आबादी थी वई आहे। पोइ आबादी वधे पई थी इन खां असां वटि बि मकली में जंग लॻो पियो। भलाऊं मारींदा हुआसीं इनाम रखियलु सभु जेको भला मारे एंट्री कराईंदो रोज़ नाम में हुनखे 20 रुपया इनाम। अच्छा कहिड़े दौर में? इहो कहिड़े दौर में? इहो साईं तक़रीबन 77 अच्छा भला मारे अचे जेको हुनखे 20 रुपया 20 रुपया इनाम सीधी ठग कराए रोज़ नाम जो हेडक्वार्टर नाइट इंचार्ज रहंदो आहे न। हा उन वटि वञी रोज़ नाम जो एंट्री कराए त कांस्टेबल फलाणो जेको भला मारे खणी आयो आहे 20 रुपया जो हुनखे एंट्री कराए सुबुह जो वरी हुनखे एसपी खे रिपोर्ट ॾींदा पोइ हुनखे 20 रुपया इनाम सीधी ठग जेको असांखे आम करे पुलिस वारे खे मिलंदो आहे सीधी थर्ड सीधी फर्स्ट सीधी सेकंड फर्स्ट आई जी ॾींदो सेकंड डी आई जी ॾींदो थर्ड वरी एसपी ॾींदो हुन सां गॾु 20 रुपया ॾे या 50 रुपया ॾे। केॾो ॾिस वक़्तु बदिलजी वियो। अॻ में भलाऊं मारण जे लाइ चवंदा हुआ त 20 रुपया हाणे वरी धाड़े लाइ इन माण्हू हाणे उते हींअर बंगला लॻा पिया आहिनि। अहिड़ा बंगला लॻा पिया आहिनि जेके तव्हां वटि कराची में कोन हूंदा। ओहो ज़बरदस्त ज़बरदस्त। अहिड़ा VIP सोने जा ठहिया पिया आहिनि। महिरबानी चाचा ॾाढो मज़ो आयो अॼु कचहरी में। हरीबा ॻाल्हाए थोरो तयारु तव्हां हा ॾेसि हरीबा हरीबा सुजाग थी वठ हरीबा वठ। हेलो वालेकुम। सुम्ही पई छा हरीबा? वालेकुम सलाम। निंड पई निंड अची वई छा अॼु हरीबा खे? ओचितो उथी है। हलो हलो आराम कर। ओके हरीबा असां सां गॾु हुई। हरीबा ॾाढो बि असां सां गॾु ऐं ठटे जी ॻाल्हि ॿुधाई। ठटे जो शहर जो नालो मकलीअ जो शहर जो नालो सॼो। इहा हक़ीक़त आहे त दरिया हिकिड़ो वॾियूं कहाणियूं आहिनि दरिया जे हिन ॿेट में पेट में।
जेके माण्हुनि खे यादि करणु खपनि। हर इलाइक़े मां जिथे जिथे दरिया गुज़रे थो न उते का न का कहाणी ज़रूरु मौजूदु आहे दरिया जी, इहा हक़ीक़त आहे। सो वेल मोहबतूं असां नंढा हूंदा हुआसीं त वॾड़नि खे ईअं ज़ोर वोर ॾियो, उन्हनि खां कहाणियूं ॿुधंदा हुआसीं, आखिड़ियूं सचियूं सचियूं कहाणियूं ॿुधाईंदा। अॻ में हज ते या उमिरि ते बि वेंदा हुआ त पाणीअ जे बहिरी जहाज़ में माण्हू वेंदा हुआ। त असांजे जेको अबूअ जी जेका ॾाॾी हूंदी हुई उन खां मां ॾाढियूं ॻाल्हियूं ॿुधंदो हुउमि। मुंहिंजे बाबा साईं जी जेका ॾाॾी हूंदी हुई उन खां ॾाढियूं कहाणियूं ॿुधमि, आखाणियूं ॿुधमि, कीअं विया हुया हज ते ऐं पाणीअ वारे ॿेड़े में। त कमाल। अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम, केरु आहे? मिसेस आकिब अबरोज। अरे अदी कहिड़ा हाल अथई? ख़ुशि आहीं? अल्हम्दुलिल्लाह। ख़ुशि आहे, चाक चङी भली आहे। अल्लाह जो शुक्र। कासमाबाद त बचियो पियो आहे न पाणी वाणी खां? अल्हम्दुलिल्लाह। हा न, चलो चलो, गुड आहे गुड आहे, भली कार था चऊं तव्हांखे दिलि जी गहराइयुनि सां। प्रोग्राम ॾिसो पिया? थैंक यू। हा। छो पिया ॾिसो? सुठो लॻंदो आहे असांजो। लाइट आहे माना न अॼु? हा अल्हम्दुलिल्लाह हले पई। हा लाइट कोन हूंदी आहे न हिन टाइम ते घणो करे। न लाइट हले पई, तव्हांजो प्रोग्राम ॾिसां। चलो चलो, भली कार था चऊं पंहिंजी भेण खे। ख़ुशि जो कुझु ॿुधायो भला, अॼु को शाइरी, को गीत, को गज़ल, को गानो? सॉन्ग यादि कोन्हे, न को पोएट्री यादि आहे मूंखे। अॼु कुझु बि यादि न आहे? न। अॼु बसि ईअं हेलो हाय करणु आया माना, ईअं चांहि पीअणु? हा अॼु हेलो हाय ईअं करणु। बसि अॼु हेलो हाय कईसीं। तव्हांजी हेलो हाय असांखे क़बूल आहे, असांजी हेलो हाय तव्हां क़बूल कयो। सही सी। चलो तव्हांजे प्रोग्राम में दमादम सिंध में अचणो आहे। अचु त कंहिं मना कयो आहे? जॾहिं दिलि चई हली आहे। इंशाल्लाह। हा जॾहिं दिलि चई हली आहे। ठीकु आहे ओके ओके, थैंक यू। हा हस्बैंड जे नाले डेडिकेट कजो। ओके 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 ओके, थैंक यू। हा त आकिब अबड़े खे डेडिकेट कयूं था भई। अदी उनजी वाइफ हुई ऐं साकिब अबड़े जी भाॼाई हुई। असांजो प्यारो साकिब, थैंक यू साकिब। छा कजे छा कजे छा कजे, ज़िंदगी ॾाढी ॾुखी आहे प्यारा, पर ज़िंदगीअ में हलणो त पवंदो। ॾुखियाई हुजे सुखियाई हुजे, पर ज़िंदगी जीअणी त आहे न, त जीअंदासीं कंहिं न कंहिं तरीक़े सां, कंहिं न कंहिं स्टाइल में ज़रूरु जीअंदासीं। सो लवली कचहरियूं, लवली ॻाल्हियूं हिन महफ़िल में हलनि पियूं, पर दिलि चए पई की सुठा सुठा गीत बि ॿुधजनि, सुठा सुठा गीत हलाइजनि बि। त पाण हलूं हिकिड़े गाने जी तरफ़। छा साहब कॉल वठूं हिकिड़ी। अस्सलाम वालेकुम। हे आवाज़ कंहिंजो आहे, बंदि त कराए। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। केरु आहे? रईस अली। रईस अली किथां? फ्रॉम सागर। कहिड़ा हाल आहिनि रईस? ख़ुशि आहीं? अवां जी दुआ, अवां ॿुधायो कीअं? मां ठीकु आहियां। छा कंदो आहे रईस? मोबाइल शॉप आहे पंहिंजो। छा आहे? मोबाइल शॉप। मोबाइल शॉप आहे, अच्छा वेरी गुड, ज़बरदस्त ज़बरदस्त। सागड़ में ई? हा तव्हां माशाल्लाह ज़बरदस्त लॻो पिया ॾाढा। महिरबानी महिरबानी जानी, तव्हांजी नज़रुनि जो कमाल आहे तव्हांजी। मौला सलामत रखे तव्हांखे। आमीन आमीन। कुर्ब। सॉन्ग अवां ॿुधायो या असां ॿुधायूं? तूं ॿुधाए पंहिंजे आवाज़ अंदाज़ में। हलो हिकिड़ो मिसरो अवां जे लाइ। हा ॿुधाए। साधु माण्हू बहाराड़ीअ जो शहर वारनि साण जी वियो, हाणे पयो थो हणे हथड़ा जने, मुश्किल में आ पइजी वियो, हिन पाण सां पाण कई आहे, हुन पाण छा कंदो भला सिंगार करे, हाय 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 प्यार करे, इश्क जो मायल आहिन खां ॿियो आहे जुदाई यार करे, भज रोए रड़े, हल रोए रड़े, भज रोए रड़े, भज रोए रड़े। वाह वाह छोकरा, 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 वाह 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 ज़बरदस्त। हलो भाई अहिड़े ई क़िस्म जो हिकिड़ो गीत था ॿुधूं, ज़बरदस्त गीत आहे, प्यारो आवाज़ प्यारो अंदाज़, कामी शाह जो ॻाल्हि आहे सदके जी, इंजॉय कयो। संग हाल दे बड़ा जोड़े वही कुर्बान शमा सुमर खाइस्ते जमा जानाना, सदको सदको मुंजा जानी, छा त सूरत अथई सुभानी, सदको सदको मुंजा जानी,
भरिया थई कुर्ब वारा मूडे कदम वदिया गाल तू मुझो सनम सदको सदको मुझा जानी छत सूरत अथई सुभानी वही कुर्बान शमा सुमर खाइस्ते जमा जानाना हिक त कमी न थई का भी वरी अख अथई उकाबी वरी लोड भी नवाबी दंद मोती ऐं अथई पेर पशम वदिया गाल तू मुझो सनम सदको सदको मुझा जानी छा त सूरत अथई सुभानी सदको सदको मुझा जानी छा त सूरत अथई सुभानी लोशे अल्लाह दी दा बद नजर उसाता हिक तमखिया खां मिठो आही ॿियो वरी चंड जिया चिटो आही टियों वरी सभिनि खां सुठो आही हाय अल्लाह छा अदा शोक शरम वदिया गाल तू मुझो सनम सदको सदको मुझा जानी छा त सूरत अथई सुभानी सदको सदको मुझा जानी छा त सूरत अथई सुभानी सदको सदको हिक त दिल जो तू धणी आही ॿियो मुझो चैन वियो खणी आही चयो त इरशाद वियो वणी आही बिची सनड़ी ऐं अथई हथड़ा नरम है वदिया गाल तू मुझो सनम सदको सदको मुझा जानी छा त सूरत अथई सुभानी सदको सदको मुझा जानी छा त सूरत अथई सुभानी हाँ सदे हाँ मोड़ा वेलकम जी अगेन खुशामदीद भलीकार अवां सभिनी सजणनि खे दिल जी गहराइयुनि सां प्रोग्राम लाइव इखराजा में ख़ैर मोहबतूं प्यार ख़ुशियूं ऐं ख़ुशियुनि जे अहसास में सभिनी खे रखूं पिया शामिल छो त राति थिए थी सूरज जागनि था ऐं सूरनि खे सांडींदासीं हा ठीकु आहे सूरनि खे थोरो थोरो पालींदासीं बि सूरनि खे थोरो थोरो रिझाईंदासीं बि सूरनि सां दोस्ती रखंदासीं त ज़िंदगीअ में अॻिते किथे न कंहिं न कंहिं जॻह ते कंहिं न कंहिं जो इलाजु ज़रूरु कंदासीं पर सूरनि सां दोस्ती लाज़मी आहे। अस्सलाम वालेकुम साईं वालेकुम सलाम राजा सिंह छा हाल आहिनि ख़ुशि आहियो चङा भला आहियो बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह अनवर साईं तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो चाक चङा भला शुक्र आहे मुंहिंजे अलाह जो मालिक जूं दुआऊं आहिनि तव्हां भाइरनि जूं दुआऊं आहिनि चलो भलीकार सां चऊं तव्हांखे दिलि जी गहराइयुनि सां छा पियो थिए छा पियो वहे छा पियो वापरे बसि शुक्र आहे अलाह जो बसि मूं पंहिंजो आज़ादु घुमूं फिरूं पिया आज़ाद सफ़ा हा सफ़ा कमकार असांखे बि को नुस्ख़ो ॾियो आज़ादीअ जो अलाह साईं तव्हांखे बि ख़ुशि रखंदो हा पंहिंजे मक़सदनि में कामयाबु कंदो महिरबानी महिरबानी शो ॾिसो पिया जी जी बिल्कुलु बिल्कुलु शो ॾिसो पिया शो खां बग़ैर असीं कीअं रहंदासीं भलीकार सां चऊं तव्हांखे दिलि जी गहराइयुनि सां ख़ुशि हुजो आबाद हुजो सदा सलामत हुजो तव्हांजे पासे त ख़ैरु आहे झांगारा वारे पासे साईं अलहमदिल्ला अञा पंहिंजो ख़ैरु आहे पर अलाह खे पार था वरी बि ऐलान वैलान त कोन्ह थियो आहे त ॻोठु ख़ाली कयो जी साईं ऐलान वैलान त कोन्ह थियो आहे त ॻोठु ख़ाली कयो न न न ऐलान कोन थियो आहे बाक़ी हाणे दरिया जो चार आहे उहो आहिस्ते आहिस्ते पाणी अचे पियो मंसूर में बाक़ी अलाह पंहिंजो मथां जो ख़ैरु कंदो जीअं नयूं वग़ैरह जेके थियनि थियूं बारिश न पई त पोइ अलाह पंहिंजो रहम करे थींदो चलो गुड था भलीकार तव्हांखे चऊं था दिलि जी गहराइयुनि सां छा था ॿुधायो अॼु पंहिंजे आवाज़ अंदाज़ में बसि थोरो शेर ॿुधाईंदासीं थोरो ॿुधाइजो हा ॿुधायो हम फकीरों से क्या पूछते हो दास्तान मोहब्बत हा
हम फकीरों से क्या पूछते हो दास्तान है मोहब्बत, हम तो बेवफाओं को भी जीने की दुआएं करते हैं। वाह वाह वाह। अल्लाह ताला को खुश रखंदो, आबाद रखंदो तव्हांजी सॼी टीम खे। मेहरबानी मेहरबानी। हम तो बेवफा को भी जीने की दुआ देते हैं। क्या बात है छोकरा, छा बात है। मेहरबानी अनवर साईं। अनवर बलोच फ्राम झांगारा ऐं तमामु प्यारो असांजो कॉलर आहे ऐं हमेशह जॾहिं बि ईंदो आहे त कुझु न कुझु सुठो सुठो ॻाल्हि ॿुधाए वेंदो आहे। त अॼु बि वाह जी ॻाल्हि ॿुधाई बलोच साहब, वाह जी ॻाल्हि ॿुधाई, वाह वाह। सो ख़ैर मोहबतूं प्यार ख़ुशियूं विरायूं पिया ऐं ख़ुशियुनि जे अहसास में सभिनी खे शामिलु रखूं पिया। त ॻाल्हि मूं कई पई सूरनि सां दोस्ती रखण जी। त सूरनि सां दोस्ती कीअं रखिजे? माण्हू चवंदा आहिनि त यार दर्दनि सां दोस्ती कीअं रखिजे? दर्द ॾाढो तकलीफ़ ज़दा हूंदो आहे, सूर ॾाढो तकलीफ़ ज़दा हूंदो आहे, पर मज़ो तॾहिं आहे जो सूर तव्हां सां दोस्ती करे छॾे, तकलीफ़ दर्द तव्हां सां दोस्ती करे छॾे त जीअं तव्हांखे तकलीफ़ न थिए। त दोस्ती उहा तॾहिं थींदी आहे जॾहिं असांखे घणा सूर मिलंदा आहिनि, घणा दर्द मिलंदा आहिनि, घणियूं तकलीफ़ूं मिलंदियूं आहिनि। हर माण्हू हिकु जहिड़ो रवैयो रखंदो आहे त पोइ असां सिखी वेंदा आहियूं, पोइ असां बर्दाश्त करे वेंदा आहियूं, पोइ असां सम्झी वेंदा आहियूं त हा यार हाणे अॻियां माण्हू बि अहिड़ा ई मिलणा आहिनि जेके हमेशह सूर ॾींदा, दर्द ॾींदा। पर कॾहिं कॾहिं को अहिड़ो माण्हू मिली वेंदो आहे जेको दर्द न, सुख ख़ुशियूं ऐं खोड़सारियूं सुकून ॾींदो आहे तव्हांखे ज़िंदगीअ में। त पोइ रिस्क खणंदा रहो, आज़माईंदा रहो, ॾिसो त छा थो थिए। अस्सलाम वालेकुम। हलो साईं मुंहिंजा, अस्सलाम वालेकुम। केरु पियो ॻाल्हाए? अहमद। नालो छा ॿुधायो तव्हां? उसामा। भाउ उसामा तव्हांखे भली कार थो चयो। इस्लामाबाद में अॼु ॾाढी बरसाति हुई। अञा हले पई? अञा हले पई? बंदि न थी आहे? पोइ तव्हां वटि लाइट वाइट बि आहे, टीवी बि ॾिसो पिया, शो बि ॾिसो पिया, त छा ख़्यालात आहिनि तव्हांजा? तव्हांखे छा थो लॻे त हिन दफ़े ही जेको सिलसिलो जुड़ियो आहे, मौसम जेका बदिलजी आहे या दरिया जेको रुख मटियो आहे, त इहो छा थींदो? चलो तव्हां पहिरियों दफ़ो आया आहियो प्रोग्राम में उसामा? शो ॾिसंदा आहियो मुंहिंजो या अॼु ॾिठो? ॾिसंदा आहियो। चलो महिरबानी तव्हांजी, महिरबानी। कुर्ब को सॉरी आवाज़ नेटवर्क जो कोई इशू आहे छो त बाक़ी इस्लामाबाद में ॾाढी शाम खां मां जंहिंमहिल आयुसि पियो त उन वक़्तु ॾाढी बारिश पई पई ऐं चवनि पिया त कंटिन्यू इहा बरसाति राति 3-4 कलाक अञा हलंदी। सो अलाह साईं रहम करे असांजे मुल्क जे मथां, पंहिंजी असांजी हिन धरतीअ जे मथां अलाह साईं आसानी करे सभिनी उन्हनि माण्हुनि जे मथां जिन जा घरड़ा कचिड़ा आहिनि, जेके खुले आसमान जे हेठां हिन महिल बि वेठा आहिनि, अलाह साईं उन्हनि जे मथां रहम करे। पर कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे न त जेको मींहुं हूंदो आहे, बरसाति जेको हूंदो आहे, कॾहिं रहमत थी असांजे लाइ साबित थींदो आहे ऐं किथे किथे वरी ज़हमत थी साबित थींदो आहे। त इहो ज़हमत इन जे करे साबित थींदो आहे त असां जीअं चवंदासीं त ड्रेनेज सिस्टम असांजे शहरनि जो, असांजे ॻोठनि जो उहो मतिलबु हिकिड़ो छा चवंदा आहिनि ख़राबु हूंदो आहे। या उन सां गॾु गॾु असां सॼो साल जेको आहे सो सफ़ाइयूं सुथरायूं करे किन किचिरा सॼो हुन ड्रेनेज वारे नाले में विझी छॾींदा आहियूं त जीअं भले मींहुं अचे त पोइ पाण खे ॿोड़े उहो ई साॻियो किचिरो वरी असांखे मुंहं में अची लॻे। तॾहिं त चवंदा आहिनि त भई वापसी मुंहं में ई लॻंदो आहे उहो जॾहिं बि तव्हां ग़लति कंदा आहियो कंहिंसां, त पंहिंजो पाण सां ग़लति न कंदा कयो, कोशिशि कंदा कयो त सफ़ाई सुथराई रखंदा कयो पंहिंजे ॻोठनि जी, पंहिंजे गलियुनि जी, पंहिंजे शहरनि जी, त जीअं हीउ ड्रेनेज जो सिस्टम ख़राबु न थिए। अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। साईं मुंहिंजा वालेकुम अस्सलाम। कहिड़ा हाल आहिनि जोयो साहब? ख़ुशि आहियो? चाक चङा भला? मां बिल्कुलु ठीकु ठाक आहियां, तव्हांजी दुआउनि सां तव्हांजे साम्हूं वेठो आहियां। छा कंदा आहियो मुनवर साईं? मां साईं हारपो कंदो आहियां। हारपो कंदा आहियो, चलो वेरी गुड। भली कार था चऊं तव्हांखे। पंहिंजी हिन महफ़िल में शो ॾिसंदा आहियो मुंहिंजो? जी हा, शो ॾिसां थो साईं। अॼु ॾिसो पिया, हूअं ॾिसंदा आहियो या अॼु पिया ॾिसो? छा सुठो लॻंदो आहे शो में? जी छा सुठो लॻंदो आहे मुंहिंजा राणा? मां साईं हींअर शो ॾिसां। हा शो ॾिसां। मुंहिंजो छा सुठो लॻंदो आहे तव्हांखे मुंहिंजे शो में? शाह साहब चए थो मां ज़मानत ॾेई छॾीमांसि। हलो त ज़मानत थी वई तव्हांजी। तव्हांजो आवाज़ु मूं ताईं पहुचे पियो, मुंहिंजो आवाज़ु शायदि तव्हां ताईं कोन पियो पहुचे। त
ऐं कोशिशि कंदा कयो जॾहिं बि लाइव कॉल कयो न किथे बि कहिड़े बि शो में त टीवी जी आवाज़ खे बिल्कुलु बंदि रखंदा कयो त जीअं तव्हांजो आवाज़ु उन टीवी ताईं सही पहुचे, टीवी वारे जो आवाज़ु तव्हां ताईं सही पहुचे। सही आहे न। सो ख़ैर मोहबतूं विरायूं पिया, प्यार विरायूं पिया, राज न पर खे अञा वधीक सुहिणो कंदासीं। सुहिणो तॾहिं थींदो जॾहिं तव्हां जूं ॻाल्हियूं, तव्हांजा लाइव कॉल्स, तव्हांजा गीत, तव्हांजो आवाज़ु, तव्हां जॾहिं का शाइरी ॿुधाईंदा आहियो त पोइ हीअ चवंदा आहिनि न त हीउ शो मस्तु थी वेंदो आहे। हिन शो खे मस्तु करण जे लाइ तव्हांजी कॉल लाज़मी आहे, तव्हांजी शाइरी लाज़मी आहे, तव्हांजो मैसेज लाज़मी आहे। मैसेज बि कया हूंदा काफ़ी दोस्तनि राजा में मुंहिंजे पेज ते, उन ते हलूं था, ॾिसूं था त केरु केरु असां सां गॾु हिन वक़्तु जुड़ियल आहे ऐं केरु केरु असां सां गॾु जुड़ियल न आहे, सभिनी खे ॾिसूं था। ज़ुबैर जरवार असां सां गॾु आहे ऐं हमेशह असां सां गॾु हूंदो आहे। सो वेलकम था कयूं तव्हांखे बि ज़ुबैर। छा कजे छा कजे छा कजे। ऐं ज़ुबैर चयो आहे त न जाने क्यों मेरी शायरी का उनवान काॾे हलियो आहे। चलो जी पढ़ूं था ज़ुबैर तव्हांखे। अस्सलाम वालेकुम। बलूचिस्तान जे अंदरूं थो ॻाल्हाईं? नालो छा अथई? तुंहिंजो नालो छा आहे? तुंहिंजो नालो छा आहे? साहिर। साहिर खे भली कार था चऊं। साहिर छा कंदो आहे, कहिड़ी क्लास में पढ़ंदो आहे? आवाज़ वधाए। छा? हाँ टीवी जो आवाज़ खुले पे शायद। थैंक यू अदा, थैंक यू। आँखों की चमक, पलकों की शान हो तुम, चेहरे की हंसी, लबों की मुस्कान हो तुम, धड़कता है दिल बस तुम्हारे ही आरजू में, फिर कैसे न कहूँ मेरी जान हो तुम। ज़ुबैर अहमद जरवार। सलाम राजा भाई, कैसे हो? आपका शो बहुत अच्छा है, चल रहा है, हम आपके शो को बहुत एंजॉय कर रहे हैं और आप भी प्यारे लग रहे हो। ज़ुबैर अहमद जरवार फ्राम टंडोला। ज़ुबैर भली कार था चऊं। महानूर माही असां सां गॾु आहे जी। वालेकुम अस्सलाम महानूर, हाउ आर यू? कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? महानूर किथां थी ॻाल्हाए, किथां मैसेज कयो आहे, ख़बर न आहे। अब्दुल राफ़ी मेमन साहब आहे। सिंध असांजी सुञाणप आहे। हा अचो उनखे साफ़ ऐं सरसब्ज़ रखूं, ॿारनि खे तालीम ॾियूं ऐं हिक ॿिए सां इज़त सां पेश अचूं। नंढी नेकी बि वॾी तब्दीली आणे सघे थी। एडवोकेट अब्दुल राफ़ी मेमन साहब हैदराबाद खां। भली कार साईं, थैंक यू। कॉलर है? हलो जी, अस्सलाम वालेकुम। हलो साईं। वालेकुम अस्सलाम। जी जी, केरु पियो ॻाल्हाए? अली मुराद साहब फ्राम शिकारपुर। कहिड़ा हाल आहिनि मुराद साहब? तव्हांखे भली कार था चऊं पंहिंजी महफ़िल में। सभु ख़ैर। टीवी खे छॾे ॾियो बसि, सम्झो टीवी आहे ई कोन, तव्हां सिर्फ़ु फ़ोन ते ध्यानु ॾियो। छा कंदा आहियो तव्हां? मिल ते मुंशी आहियो? फ्लोर मिल अटे जी? चलो चलो, वेरी गुड। शो ॾिसो पिया मुंहिंजो? कीअं लॻंदो आहे तव्हांखे मुंहिंजो शो? अॼु ॾिठो आहे पहिरियों दफ़ो? महिरबानी महिरबानी। छा कजे छा कजे छा कजे, तव्हां ॿुधायो छा कजे, ॿुधायो। हाज़ुर ॿुधाईंदा। तव्हां मूंखे ॿुधायो त शिकारपुर जो छा हाल आहे? शिकारपुर जे आस पास जो, दरिया जो, बंद जो, सैलाब जी छा सूरत हाल आहे? को ऐलान शैलान त कोन थियो आहे त पंहिंजो ॿुधाई? तव्हां शहर में रहो। शिकारपुर परे आहे दरिया खां, ईअं न? परे आहे। चलो गुड गुड। तव्हांखे भली कार। ॿुधायो को कलाम गानो तव्हां ॿुधायो मूंखे पंहिंजे आवाज़ में पहिरियां। हाय हाय, इहो हलाई था छा? शाह साहब, ओ शाह साहब हला इहो ॾिसूं था। ख़ालिद शाह साहब। ओके। वफ़ा मीर ख़ान चए थो, न मेरी कोई मंजिल है न कोई किनारा, न मेरी कोई मंजिल है न कोई किनारा, तन्हाई मेरी महफिल और यादें मेरा सहारा, उनसे बिछड़ कर कुछ यूँ वक्त गुज़रा, कभी ज़िंदगी को तरसे कभी मौत को पुकारा। वफ़ा मीर ख़ान मुगेरी फ्राम दुबई। अहमद मुगल जो चए थो न, तुंहिंजी सिक में वेही लिक में, उनखे हा भले लॻाए अहमद जो को गानो को दर्दीलो हलाइसि। हा
मानूर चवे थी तो रंग रंग जो माण्हू ॾिठा असां हिकु माण्हूअ में सभु रंग ॾिठा। मानूर माही फ्राम टंडवादम। हा मानूर, इहो कीअं तव्हां ॾिठा रंग रंग जा माण्हू हिकिड़े माण्हूअ में? रंग रंगीला माण्हू त मूं बि ॾाढा ॾिठा आहिनि, पर हिकिड़े माण्हूअ में एतिरा रंग, इहो वॾो कमाल आहे। मोहसिन ओठो खे सलाम था चऊं था। मोहसिन ओठो वेलकम। अब्दुल सलाम कलड़ो साहब खे सलाम, वालेकुम अस्सलाम। वहीद हाय, वहीद आहे असां सां गॾु। अस्सलाम वालेकुम। वहीद सां गॾु मुंहिंजी तस्वीर बि आहे। अस्सलाम वालेकुम। अरे वहीद खैरपुर मां, कहिड़ा हाल आहिनि वहीद? ख़ुशि आहियां, चाक चङो भलो। वालेकुम सलाम, वालेकुम सलाम। ऐं पाण हाणे हलूं था हिकिड़े सुठे सुहिणे गीत जी तरफ़। प्यारो आवाज़ु, प्यारो अंदाज़ अहमद मुग़ल जो एंजॉय कंदा। दुनिया उजड़ी वई, किस्मत छो बर्बाद करे। कंहिंखे दान ॾियां केरु दाद कंदो, छा वरंदो भला फरियाद करे। वो कर गम न पिरी मुझी जिंदगी जो, रब तोखे सदा आबाद करे। लोक ॾिना मूंखे दुख पिरी, केरु उघे हाणे लुड़क पिरी। मुंहिंजो हिकु सहारो तूं तूं बि परायो थी वए। हिकु सहारो तूं अॼु तूं बि परायो थी वए। लोक ॾिना मूंखे दुख पिरी, केरु उघे हाणे लुड़क पिरी। मुंहिंजो हिकु सहारो तूं अॼु तूं बि परायो थी वए। हिकु सहारो तूं अॼु तूं बि परायो थी वए। मेंदीअ रता तुंहिंजा हथ ॾिसी, मुंहिंजे अखियुनि मां पियो मींहुं वसी। मेंदीअ रता तुंहिंजा हथ ॾिसी, मुंहिंजे अखियुनि मां पियो मींहुं वसी। दिल खे लॻो धक पिरी, केरु उघे हाणे लुड़क पिरी। मुंहिंजो हिकु सहारो तूं अॼु तूं बि परायो थी वए। हिकु सहारो तूं अॼु तूं बि परायो थी वए। तोले खुशियुनि वारी रात आ, ताह मुझे के सकरात आ। तोले खुशियुनि वारी रात आ, साह मुझे के सकरात आ। रुसी वया मुखां सुख पिरी, केरु उघे हाणे लुड़क पिरी।
सहारो तू हुए अज तू भी परायो थी वए। धार अली गुल खां थी वए छोजो नसीब ने में न हुए तोखे वाधायूं लख पिरी केरो उगे हाणे लुड़क पिरी मुंहिंजो हिकु सहारो तू हुए अॼु तू बि परायो थी वए। हिकु सहारो तू हुए अॼु तू बि परायो थी वए। जिंदगीअ जो कसम जिंदगीअ में सनम केॾा दोखा मिलियम केॾा सदमा सठम ओ जिंदगीअ जो कसम जिंदगीअ में सनम केॾा दोखा मिलियम केॾा सदमा सठम। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। ये खूबसूरत गुल भी ॻाल्हायां बदीन खां। अरे अति ख़ूबसूरत ख़ुशि आहीं। अलाह जो शुक्र आहे। तव्हां ॿुधायो? भली कार था चऊं तव्हांखे दिलि जी गहरायुनि सां चाक चङी भली छा हाल आहे बदीन जो? बदीन जा हाल खूबसूरत लॻा पिया आहिनि। ख़ूबसूरत गुल वांगुरु ख़ूबसूरत लॻा पिया आहिनि। जी हा माशाल्लाह। शो ॾिसो पिया? जी बिल्कुलु। माशाल्लाह। बदीन में लाइट वञे या कोन वञे? वेंदी आहे टाइम सां। टाइम त हिन टाइम ते न वेंदी आहे। न हींअर जेको रबियुल अव्वल जो महीनो हले पियो न हींअर घटि थी वञे। घटि थी वञे हूअं वेंदी आहे असांजे टाइम असांजे शो जे टाइम ते न हूंदी आहे मन लाइट। हा हींअर आहे। हा ॿियो ख़ैर लॻो पियो आहे? ॿियो सभु ख़ैर आहे। तव्हां सभिनी खे भली कार था चऊं ऐं तव्हांखे खोड़ सारी मुबारकूं बि हुजनि। ईद मिलादुल नबीअ जूं ईद पई अचे। तव्हांखे मुबारक हुजनि। ख़ैर मुबारकूं सॼे आलम इस्लाम खे भई मुबारकूं हुजनि। सभिनी खे हुजनि। हा बिल्कुलु बिल्कुलु महिरबानी अदी। ॿियो हाल वाल ॾियो? सभु ख़ैर सभु सेट A1 फर्स्ट क्लास? हा सभु ख़ैर अल्लाह जो शुक्र आहे। ॿुधायो कुझु पंहिंजे आवाज़ अंदाज़ में। छा ॿुधाए? जेको वणे ॿुधाए असां त ॿुधण लाइ वेठा आहियूं। ॿुधाए। तुंहिंजे भर में हुजी आहा तो सां प्यार करियां इहा आस अंदर में यार थम। बस वाह सेवा वाह सेवा थैंक यू अदी। हाणे तव्हां कंटिन्यू करियो। हो इहा आस अंदर में यार अथम तूं भर में हुजी तोसां प्यार कयां इहा आस अंदर में यार अथम हो इहा आस अंदर में यार अथम। वाह से वाह ज़बरदस्त थैंक यू अदी। ख़ूबसूरत गुल फ्राम बदीन महिरबानी। हलूं था पाण मैसेज जी तरफ़। तमामु दोस्तनि जा मैसेज आहिनि खोड़ दोस्तनि जा मैसेज आहिनि ऐं हा जी शान मोहम्मद बिरोई साहब महिरबानी। साजन बुर्डो साहब असां सां गॾाए जी साजन बुर्डो महिरबानी अदा ख़ुशि शाक चङो भलो। सुंदस आकिब अबड़ो अस्सलाम वालेकुम अदा। सुंदस आकिब अबड़ो फ्राम गाड़ी खाता। आज माशाल्लाह वाइट ड्रेस में हीरो पिया लॻो। मूंखे तव्हां पंहिंजे प्रोग्राम में अचिणो आहे दमादम सिंध में। साकिब अबड़ो जी भाभी आहियां पाकिस्तान ज़िंदाबाद। वेलकम अदी वेलकम तव्हांखे भली कार था चऊं। एंड अली गुल असां सां गॾाए सजाद अली बलोच साहब आहे गुलाम रसूल जमाली साहब आहे असू जान आहे अयूब मोहम्मद साहब आहे मसूद चन्ना साहब आहे। तव्हां सभिनी खे सलाम हुजे ख़ुशि हुजो आबाद हुजो सदा सलामत हुजो। ऐं राति जो ई पहर आहे हिन पहर खे तव्हां इंजॉय करे सघो था। हिन पहर में तव्हां कचहरी करे सघो था ॻाल्हियूं करे सघो था। असांजे हिन शो में अची कोन को सुठो सुठो गानो ॿुधाए सघो था
टेलीफोन नंबर डायल करे उन खां पोइ ईअं नथा अची सघो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। केरु आहे साईं? साईं ख़ुशि हो तबियत सही आहे? ए वन अल्हम्दुलिल्लाह। केरु पियो ॻाल्हाए? साईं अब्दुल जब्बार को सेवण का साईं। कहिड़ा हाल आहिनि वठो साहब? ख़ुशि आहियो? चाक चङा भला? पके दुआ अल्हम्दुलिल्लाह। तव्हां अहिड़ो ॾाढो प्रोग्राम पिया ॾिसो, माइन खे अहिड़ो घुमाईंदो इहो को मेकअप सां बि पिलाईंदे। हा मज़ो पिया ॾिसूं छो पिया तव्हां ॾिसूं? हा जी सर। कहिड़े नुमाइंदनि खे पियो घुमायां मां शो में? शो कोन हूंदो हो जमाले वारो। छा थो चए? जी जी हो जमाले वारो शो ॾिसंदो अॼु कोन्हे, कल्ह तारो हलियो पिए। हा उन में माइनि खे किथे घुमाईंदो आहियां मां? वो भॼ गेम खेॾंदियूं आहिनि न उन में आऊं वरी घुमाईंदो आहियां। ॾोह वरी मुंहिंजो बसि अबा छा कजे वठो साहब छा कजे। तूं ज़मानत कराए वेठो आहे असांजी पकी। ॿियो ख़ैर महिरबानी। हलो भई शाह साहब माना नाराज़ लॻे थो ख़ालिद शाह साहब ते। छा कजे। इरफान आलमाणी असां सां गॾु आहे भई ऐं अव्हांखे भलीकार था चऊं दिलि जी गहराइयुनि सां। सो थैंक यू वेरी मच इरफान एंड सुंदर सदी महिरबानी। बशीर कमरानी साहब थैंक यू। दिलबर अली चांडियो साहब असां सां गॾु आहे, अव्हांखे बि भलीकार था चऊं एंड सजाद अली बलोच साहब, आसिफ रज़ा साहब खे सलाम। दिलीप कुमार अदा शाइरी का मोकिलियो न दोस्त बसि ईअं ई बसि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। साईं केरु पियो ॻाल्हाए? शिकारपुर खां जमालदीन भाई राजा साहब। जमालदीन भाई साहब शिकारपुर खां। कहिड़ा हाल आहिनि जमालदीन? शुक्र आहे खैरियत। तव्हां ख़ुशि आहियो राजा साहब? मां सफ़ा ख़ुशि आहियां अल्हम्दुलिल्लाह। तव्हांजी दुआउनि सां तव्हांजे साम्हूं वेठो आहियां। कीअं पई ज़िंदगी गुज़रे? एवन छा कंदा आहियो साईं? पुराणी ज़मींदारी आहे। शो ॾिसंदा आहियो असांजो रेग्युलर? हा जी जी बिल्कुलु। छा लॻंदो आहे सुठो हिन शो में तव्हांखे? माशाल्लाह काफ़ी ॼाण मिलंदी आहे, सुठो टाइम पास थींदो आहे, काफ़ी ॼाण सुठी मिलंदी आहे। माना कंहिंखे असां टाइम पास करण में असां अचूं पिया न कमु? जी साईं। मुंहिंजो असां बि टाइम पास करण में कमु अचूं पिया न माण्हुनि जे। हा माशाल्लाह ज़बरदस्त कमु तव्हांजो हले पियो। महिरबानी। कुझु ॿुधायो भला पंहिंजे आवाज़ अंदाज़ में को गीत गज़ल गानो? हा गीत गज़ल गानो इहो तव्हांखे ॿुधाईंदासीं। जॾहिं हिन दुनिया मां गुज़ारे वेंदासीं, जॾहिं हिन दुनिया मां गुज़ारे वेंदासीं, घणनि खे असां बि घणनि खे असां बि रोवारे वेंदासीं, जॾहिं हिन दुनिया मां। जी राजा साहब। हो घणनि जे हथनि मां किरी थांव पवंदा, हो घरनि जा त ॻोढ़ा। वाह साईं वाह कमाल। थैंक यू वेरी मच अदा। वाह जो कलाम यादि रही, वाह जो गानो। सो छा कजे। सो थैंक यू। अव्हांजो प्यार आहे, अव्हांजो मोहबतूं आहिनि। अव्हां हिन महफ़िल में शामिलु थींदा आहियो ऐं सुठो लॻंदो आहे सभिनी जो अचणु, सभिनी जूं ॻाल्हियूं ॿुधणु, सभिनी जा दर्द ॿुधणु, सभिनी जो हाल ॿुधणु, सभिनी जो आवाज़ु ॿुधणु सुठो लॻंदो आहे। काफ़ी माण्हुनि खे सुठो कोन लॻंदो आहे पर मूंखे सुठो लॻंदो आहे। मुंहिंजी ड्यूटी इहा आहे, मूंखे ॿुधणो आहे, सभिनी खे ॿुधणो आहे। त तव्हांखे बि जेकॾहिं कुझु ॿुधाइणो आहे त ॿुधाए वञो भई, मां वेठो आहियां हाज़िर आहियां। टेलीफोन नंबर स्क्रीन ते मौजूदु आहे ऐं मैसेज अव्हां करे सघो था। राजा में मुंहिंजो पेज आहे फेसबुक ते, तव्हां हुन ते जॉइन करे हुन ते मैसेज बि करे सघो था। सो थैंक यू वेरी मच। लवली कॉल्स, लवली कचहरियूं, लवली मोहबतूं अव्हां सभिनी जूं हिन प्रोग्राम में हूंदियूं आहिनि शामिलु। सो कॉल्स जो त हसीन सिलसिलो आहे ई आहे पर प्रोग्राम जो वक़्तु बि हाणे तेज़ीअ सां पंहिंजी पुॼण जी तरफ़ पियो वञे। सो छा कजे हिन साह ते वे साहु कजे त कीअं कजे, कंहिं चुलबुले सां चाहु कजे त कीअं कजे, या पक अथमि त हू परची वरी रुसी वेंदो, पोइ कुझु घड़ियुनि जे लाइ ठाहु कजे त कीअं कजे, छा कजे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम साईं। छा हाल आहे? सभु ख़ैर साईं, सभु ख़ैर अल्हम्दुलिल्लाह। A1 फर्स्ट क्लास। केरु पियो ॻाल्हाए? सर सलीमुल्लाह थो ॻाल्हायां साईं। केरु? सलीमुल्लाह सुमरो साईं। सलीमुल्लाह सुमरो साहब, तव्हांखे भलीकार था चऊं दिलि जी गहराइयुनि सां। जी सर ॿियो हाल जो खेल पिया तबियत सही आहे? सभु ख़ैर A1 फर्स्ट क्लास। छा किथां पिया ॻाल्हायो, कहिड़े शहर मां? सर शिकारपुर मां थो ॻाल्हायां। शिकारपुर वारनि सॼी संगत खे सलाम। शिकारपुर जी नुमाइंदगी कयो पिया। छा कंदा आहियो तव्हां? सर वालेकुम सलाम सर, तव्हांजी पूरी टीम खे सलाम। असां छा कंदो आहे?
छा कंदो आहे? जी मां बुकबाइंग जो कमु कंदो आहियां सर। छाजो? बुकबाइंग जो शॉप आहे सर। छाजो शॉप आहे? बुकबाइंग सर। बुकदाई? बुकबाइंग सर। बुक अच्छा बुक। अच्छा ज़बरदस्त ज़बरदस्त। चलो भली कार था जो शो ॾिसो पिया असांजो? हाँ सर शो ॾिसूं था तव्हांजो। कीअं लॻंदो आहे तव्हांखे शो असांजो? सुठो लॻंदो आहे या बोर थींदा हो? न सर न बहितरीन तव्हां नंढा बहितरीन अलहमदिल्ला तव्हां सुठी कजदा इहा जी। हाय छा कजे छा मिड़े एफर्ट्स हणूं पिया था। हा छा कजे मिड़े एफर्ट्स हणूं पिया असां बि। हाँ त छमल जी सर मिला जो सॉन्ग हला ॾिसूं था हली त वियो आहे ॾिसूं था। हाज़ुर 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 महिरबानी। उहो हिकिड़ो हूंदो आहे न जंग में हिकिड़ो शींहुं हूंदो आहे उन ॾे सॼा जानवर ईंदा आहिनि ख़ासि करे वरी भोलड़ो ईंदो आहे बंदर चवंदो आहे त जेको आहे सो भई शींहुं हाणे तूं आराम कर आऊं बादशाह थो थियां ऐं मां पाण ई संभालींदुमि जंगल। त सभिनी चए थो पियो एतिरो त भला हिन खे ॾियूंसि हा ठीकु आहे। पोइ बादशाही शींहुं वरी ॾेई छॾी हुनखे भोलड़े खे न बंदर खे बाबा हीअ बादशाही तो वटि आहे। त साईं हाणे सभिनी जूं नज़रूं हुन भोलड़े में त हू हाणे बादशाह थियो आहे त हाणे उहो कुझु न कुझु त ज़ाहिर सी ॻाल्हि आहे कंदो ऐं को न को शिकार करे ईंदो असां सभिनी खे जानवरनि खे खाराईंदो। ऐं शींहुं वरी आराम पियो करे चई ठीकु आहे मतिलबु हिनखे बादशाही ॾिनी आहे। त भोलड़े हिकिड़े ॾींहुं त कुझु कोन कयो ॿिए ॾींहुं वरी भोलड़े सभिनी जानवरनि खे घुरायो ऐं चई त अॼु ॾिसो त मां छा थो कयां। त हुन छा कयो जो कंहिं महिल हुन वण ते हलियो वञे कंहिं महिल हुन वण ते हलियो वञे कंहिं महिल हुन वण ते हीअं माना ईअं टुपा पियो ॾींदो थिए न कंहिं महिल होॾे टुपा। वॾा शाम थी वई जानवर सभु परेशान थिए करे छा बि थो। त पोइ शाम थी जानवर अची भोलड़ो पंहिंजी जॻह ते बीठो त सभिनी चए सफ़ा किथे आहे छा पियो करी त तूं कमाल करण वारो आहीं को अहिड़ो शिकार करण वारो आहीं जंहिंसां माना असां सभिनी पेट भरिजे ऐं बादशाह आहीं तूं। त भोलड़ो चयो यार शिकार त कोन करे सघियुसि पर तव्हां ॾिठो मां एफर्ट्स केॾा आहियां पंहिंजा त असां बि एफर्ट्स हणूं पिया ऐं जेको आहे सो कोशिशि कयूं पिया त अव्हां ताईं अव्हां सां सुठी ॻाल्हि ॿोल थिए सुठी कचहरी थिए अव्हां सां। अस्सलाम वालेकुम। हेलो साईं वालेकुम सलाम। राजा साईं कहिड़ा हाल आहे न? बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। केरु पियो ॻाल्हाए? मां नियाज़ हुसैन चांग पियो ॻाल्हायां लोरलाई खां। कहिड़ा हाल आहिनि चांग साहब? ख़ुशि आहियो? चाक चङा भला? अलाह शुक्र बिल्कुलु A1 फर्स्ट क्लास। तव्हां पंहिंजो ॿुधायो? मां बिल्कुलु ठीकु आहियां तव्हांजे साम्हूं वेठो आहियां। अच्छा बिल्कुलु बिल्कुलु मां ॾिसां पियो तव्हांजो माशाल्लाह प्रोग्राम ज़बरदस्त थो हले। महिरबानी महिरबानी तव्हांजो प्यार आहे तव्हांजी मोहबतूं आहिनि दादा। बसि मां हिते आर्मी में आहियां मां तव्हांखे मांजो भाऊ सां नंबर साम्हूं स्क्रीन ते हुयो। न सुठो कयो असांखे कॉल कयव कचहरी कयव असां कुझु ॿुधायो पंहिंजे आवाज़ में फ़ौजी आहियो त तव्हांजे अंदरि त वॾो दर्द हूंदो। न असांजो दर्द वर्द कोन्हे कुझु बि न अथई न असां खिल भोग वारा माण्हू आहियूं। चलो वेरी गुड। तव्हां को लतीफ़ो ॿुधायो। त लतीफ़ा कोन था अचनि बाक़ी असांखे हिकिड़ी फरमाइश आहे असांजी। फरमाइश असां पंहिंजे घर वारनि जी पूरी कोन कयूं भाउ तुंहिंजी किथां कंदासीं। हलो भई फरमाइश त हिन प्रोग्राम में हूंदी कान्हे। हा फरमाइश तोखे त मूंखे बि न वणंदी आहे। फरमाइश छो था कयो? तव्हां कचहरी कयो ॻाल्हि ॿोल कयो गाना ख़बर आहिनि तव्हांखे गाना कहिड़ा हलणा आहिनि पर पाण हाणे मोकिलियूं था भई न बसि हाणे मोकिलियूं था हाणे प्यारी तकलीफ़। हलो भई मोकिलियूं था प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाइण ते पहुची चुको आहे। पाण वठंदासीं इजाज़त इनशाला ज़िंदगी क़िस्मत जी तबियत सां त वरी तव्हां सां थींदी मुलाक़ात सुभाणे राति जो 9 बजे। तेसिताईं पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो। वेंदे वेंदे सुठो सुठो गीत तव्हां सभिनी प्यारनि जे लाइ एंड वेंदे वेंदे इहो ई चवंदुमि त लव यू ऑल गुड नाइट टेक केयर अल्लाह भाई। जिंदगी बिन तुझे सनम सारी जिंदगी बिन तुझे
तुझे सनम सारी गम जो सहरा रुगवारी जिंदगी बिन तुझे सनम सारी गम जो सहरा रुगवारी गम जो सहरा रुगवारी गम जो सहरा रुगवारी जिंदगी बिन तुझे सनम सारी गम जो सहरा रुगवारी इश्क जी राह में वया लुट जी 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 कई जिन प्यार में वफादारी गम जो सहरा रुगवारी जिंदगी बिन तुझे सनम सारी गम जो सहरा रुगवारी गम जो सहरा रुगवारी गम जो सहरा रुगवारी जिंदगी बिन तुझे सनम सारी गम जो सहरा रुगवारी जे तेरो प्यार वा पेरी तो सा 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 ओ तेरी का भीषणा प्यारी गम जो सहरा रुगवारी जिंदगी बिन तुझे सनम सारी गम जो सहरा रुगवारी गम जो सहरा रुगवारी गम जो सहरा रुगवारी जिंदगी बिन तुझे सनम सारी गम जो सहरा रुगवारी 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 लाइव विथ राजा तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD।